Studio Studios. You are watching 2 PM Bulletin. सरकारी मुलाज़मन बाबत नैब जे ख़त जो सोशल मीडिया ज़रिए पतो पियो। नैब खे नौकरियुनि मुक़ररनि ऐं बदिलनि में मदाख़लत जो इख़्तियार नाहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त यकीन आहे त नैब चेयरमैन ख़त मामले खां अणॼाण हूंदो। सिंध हुकूमत नैब जे गैर क़ानूनी ख़त जी मज़म्मत करे थी। ईद बाद क़ानूनी रस्तो इख़्तियार करण लाइ हिकमत अमली जोड़ींदासीं। नासिर शाह जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी बहरिया टाउन मामले जो नोटिस वरितो आहे। लाॻापियल खातनि जे ऑफिसर्स खे हटाए जांच शुरू कराई वई आहे। कंहिं सां ज़्यादती न थींदी। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो चवणु आहे त जावेद लतीफ़ मुत्तहिदा लंडन जे सरबराह ऐं कलअदम BLA जे बयानीअ में को बि फ़र्क़ु नाहे। शाहिद ख़ाकान अब्बासी बि जावेद लतीफ़ जे पाकिस्तान न खपे वारे बयान जी मज़म्मत कई। जावेद लतीफ़ पंहिंजे बयान ते गैर मशरूत मुआफ़ी वठे। आइन जो आर्टिकल 5 शहरनि जी रियासत सां वफ़ादारी लाज़मी करार ॾिए थो। उन आर्टिकल जी भञकड़ी करण जी इजाज़त न ॾिनी। लाहौर की मकामी अदालत नवाज़ लीग MNA जावेद लतीफ़ के जिस्मानी रिमांड ते फ़ैसिलो महफूज़ करे वरितो। ॿुधणी दौरान जावेद लतीफ़ अदालत में बयान ॾिनो त इख़्तियारियूं 2 ॾींहनि जो रिमांड घुरनि थियूं। खेनि 6 ॾींहनि जो रिमांड ॾिनो वञे। पुलिस खे वधीक रिमांड घुर्जे त भले ॾिनो वञे, मूंखे आज़ादी न घुर्जे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हर पाकिस्तानी इमरान ख़ान जी तब्दीली जी क़ीमत अदा करे रहियो आहे। कर्ज़ जो पैसो करप्शन जे वर चढ़ंदो रहंदो त आम माण्हू महांगाई भोगींदो रहंदो। जारी कयल बयान में बिलावल चयो त सऊदी अरब खे $3 अरब जो कर्ज़ वापसि ॾियण लाइ इमरान ख़ान चीन खां कर्ज़ वरितो। हाणे हुकूमत में एतिरी सघई नाहे त चीन खे CPEC जूं रहतूं वापसि करे सघे। मुझी ऑफिस बंद करे छॾियऊं और जो को नाहे। मुझी ईमेल ब्लॉक करे छॾियऊं। मूं ते इल्ज़ाम हया विया त हुसैन सिद्दीकी जेको आहे क्रिमिनल माइंडेड माण्हू आहे। सॉरी टू से उन्हनि खे मां इहो वरी चवंदुमि त प्रोफेशनल लैंग्वेज इस्तेमालु कयो, पर्सनल लैंग्वेज इस्तेमालु न कयो। जेको हिकिड़ो माण्हू हेॾी वॾी कमेटी विहारे, इलीगल कमेटी SP खे विहारे, धमकाए, छोकिरीअ खे चवे त तूं हिन जे लाइ हिन जे ख़िलाफ़ु जेको आहे तूं बयानु ॾे। हालांकि हिन कमेटीअ में उहो छोकिरी उथी बि SP जे साम्हूं हुन इहे लफ़्ज़ चया त मूंखे हीउ माण्हू चवे थो हुसैन सिद्दीकी लाइ तूं उनजे ख़िलाफ़ु बयानु ॾे। कुझु अहिड़ा चापलूस मेंबर जेके हुया उथी बीह रहिया ऐं उथी उन्हनि रड़ियूं करणु शुरू कयूं। मां डिमांड थो कयां हिन वक़्तु जेका वीडियो ठाही अथऊं अलाह करे उहो कटनि न ऐं ईअं ई पूरी एज़ इट इज़ ॾेखारनि त उन में सभु ज़ाहिर थी वेंदो। हिकिड़ो छोकिरो हिकिड़ी छोकिरी बाथरूम पकता विया। कमेटी डिसिप्लिनरी कमेटी उन्हनि खे किकआउट करे छॾियो ऐं उहे वरी उन्हनि जी एडमिशन थी वई। एडमिशन न थियणी, वरी उहा लीगल एडमिशन थी वई। उन्हनि कोर्सिस कयो, उन्हनि एग्ज़ाम बि ॾिना। IBA जी पूरी हिस्ट्रीअ में उहे ताक़तवर मतिलबु ऑफिशियल्स जेके ॿाहिरि वेठा आहिनि ऐं ॿुधनि था मथां मूंखे गोली हणी वठनि ते, उन्हनि खे हिते एंट्री कराई। IBA सखर के डिप्टी डायरेक्टर HR ऐं अॻूणे VC निसार सिद्दीकी के पुट तरफ़ां रजिस्ट्रार ज़ाहिद खंड के इल्ज़ामनि की तरदीद। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हुसैन सिद्दीकी जा अहम इंकशाफ। हुसैन सिद्दीकी जो चवणु आहे त IBA जे हिक अमलदार जी ज़ाल ऐं साली खे जाली डोमिसाइल सां भर्ती कयो वियो। एक शागिर्द ऐं शागिर्दियाणी खे ज़ाब्तनि जी भञकड़ी ते बेदख़ल कयो वियो। निसार सिद्दीकी जे लाड़ाणे खां पोइ हिकु बाअसर शख़्सियत शागिर्द ऐं शागिर्दियाणी जी ॿीहर दाख़िला कराए छॾी। रजिस्ट्रार ज़ाहिद खंड जाली कमेटी ज़रिए बख़्तावर सुमरो खे धमकियूं ॾिनियूं त मुंहिंजे ख़िलाफ़ु बयानु ॾे। कमेटी वीडियो में उथारियल मसइलनि बदिरां असां ख़िलाफ़ु जांच शुरू करे छॾी। हुसैन सिद्दीकी बख़्तावर सुमरो खां कमेटी जे पुछाणे वारी समूरी वीडियो मंज़र आम ते आणण जो मुतालबो कंदे चयो आहे त एहतिजाजी वीडियो में उथारियल मसइलनि ऐं गैर क़ानूनी कमेटी जे मामले जी अदालती जांच कराई वञे, सभु कुझु ज़ाहिर थी वेंदो।
सिंध में कोरोना लॉकडाउन ऐं SOPs नज़रअंदाज। हैदराबाद ॼाम शोरो मोरो घोटकी ऐं ॿियनि शहरनि में बाज़ारुनि में रश। हैदराबाद में इंतज़ामिया शालीमार मार्केट में 20 दुकान सील कराए छॾिया। ईद लाइ अबाणी ॻोठनि ॾांहुं वेंदड़ जी रेलवे स्टेशन ते रश। कोरोना SOPs मुकम्मल तौर ते नज़रअंदाज। ईद बाज़ारूं अॼु शाम खां बंदि थी वेंदियूं। सिंध में कोरोना की पखेड़ में वाध थियण लगी। कराची, हैदराबाद ऐं सखर में एक डॉक्टर समेत 6 ॼणा फौत। कराची के साउथ सिटी अस्पताल में जिम्मेवारियूं निभाईंदड़ कंडियारो वासी डॉक्टर अकबर अली घांगरो फौत। हैदराबाद में वधीक 4 मरीजन दम ॾिनो। 136 नवां केस रिपोर्ट थिया। सखर के सिविल अस्पताल कोरोना आइसोलेशन वार्ड में दाख़िल कोरोना मरीज़ फौत थी वियो। लाहौर में कोरोना केसेस की शरह 1 सैकड़ों खां वधी वई। पंजाब में शरह 13.5 सैकड़ों रिकॉर्ड। पाकिस्तान में मुस्बत केसेस की शरह 9 सैकड़ों खां वधीक रही। आलमी वबा सबब वधीक 78 मरीज़ फौत थी विया। 3447 नवां केस रिपोर्ट थिया। गुजरांवाला में 79 सैकड़ों वेंटिलेटर्स भरजी विया। लाहौर में 67 सैकड़ों मरीज़ वेंटिलेटर्स ते मौजूद। सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर दौरान वैक्सीनेशन सेंटर 2 ॾींहं बंदि रहंदा। कराची एक्सपो सेंटर में क़ाइम सिंध के सब खां वॾे वैक्सीनेशन सेंटर में शहरनि जो वॾो अंग वैक्सीन लॻाइण लाइ पहुतो। रियासती वेझो कारें इल्ज़ाम हेठि नारी ऐं नौजवान गोलियूं हणी क़तल। ॻोठ अला बख्श मरी में नारी अज़रा मरी ऐं बादल मजीदाणो खे क़तल कयो वियो। पुलिस मौजूदु मोकल ते आयल सिक्योरिटी अहलकार इसाक मरी पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे क़तल कयो। वाक़े बाद जवाबदार खे गिरफ़्तार कयो। खानपुर वासी 4 मुखबी हफ़्तो गुज़रण बावजूद बाज़ियाब न थिया। मुखबिन जा वारिस ऐं शहरी पुलिस तोड़े धाड़ियल राॼ ख़िलाफ़ सरापा एहतजाज मिलल। मुखबिन की बाज़ियाबी लाइ रैली ऐं मुज़ाहिरे में शहरनि के वॾे अंग शिरकत कई। खानपुर में पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। शहरनि जो चवणु आहे त खानपुर में धाड़ियल हफ़्तो अॻु 4 ॼणनि खे अगवा करे विया। पुलिस मुखबिन की बाज़ियाबी लाइ कक भनी बीड़ो न कयो। थाणे ते मुखबिन के वारसनि खे कूड़ा आसरा ॾेई वापसि मोटायो वेंदो आहे। शहरनि तरफ़ां मुखबी जल्द बाज़ियाब न थियण जी सूरत में एहतजाज जो दायरो वधाइण जो चिताव। मुखबिन में इमरान गोलो, वाजिद सेठार, आबिद गोलो ऐं उसामा सेठार शामिल। चंबड़ वेझो गोरारी नारी जो घर मां फाहो खाधल लाश। मोरीद मोरीअ में 20 वरनि जी लक्ष्मी कोलीअ जो लाश मिलियो। वारसनि मौजूदु नारी मुड़ुस सां कावड़जी फाहो खाई ज़िंदगी जो अंत आंदो। पुलिस लाश तहवील में वठी जांच शुरू करे छॾी। कंदरा वेझो कर्ज़नि खां बचण लाइ अगवा जो ड्रामो रचाईंदड़ ॻोठाणो 3 दोस्तनि समेत गिरफ़्तार। ॻोठ मोहम्मद अली शाह वासी परवेज़ मीर बहर कर्ज़नि खां बचण जे लाइ पाण खे अगवा कराइण जो ड्रामो रचायो हो। पुलिस परवेज़ मीर बहर जी एतराफ़ी बयान बाद खेसि 3 दोस्तनि समेत गिरफ़्तार करे वरितो। ऐं पाकिस्तान टेस्ट सीरीज़ में ज़िम्बाब्वे खे क्लीन स्विप करे छॾियो। ॿी टेस्ट मैच में भी मेज़बान टीम खे 1 इनिंग्स ऐं 147 रन्स तां शिकस्त। पाकिस्तान तरफ़ां 2 इनिंग्स में खिपरो वासी नौमान अली जी शानदार बॉलिंग 5 विकेटूं वठी नुमायां रहियो। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स तव्हां ॾिठियूं।